नाज़रीन चवणी आहे त जिथे रांदियुनि जा मैदान आबाद हुजनि उते इस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। अहिड़ी तरह मीरपुर ख़ास जो गामा स्टेडियम इंतज़ामी गिफ़लत सबबि मुकमिल वीरान बणिजी वियो हो, जॾहिं त ताज़ो पाक फ़ौज जे जवाननि पारां गामा स्टेडियम जो बहाली जो कमु शुरू करे ग्राउंड जूं ॿीहर रौनकूं बहाल करे छॾियूं आहिनि। पाक आर्मी जे अहिड़े क़दम खे शहरियुनि पारां साराहियो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे उमर दाऊद पोटो। चवणी आहे त जिथे रांदियुनि जा मैदान आबाद हुजनि उते इस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। अहिड़ी तरह मीरपुर ख़ास जो गामा स्टेडियम इंतज़ामिया गफ़लत सबबि मुकमिल वीरान बणिजी वियो हो, जॾहिं त ताज़ो पाक फ़ौज जे जवाननि पारां गामा स्टेडियम जी बहाली जो कमु शुरू करे ग्राउंड जूं ॿीहर रौनकूं बहाल करे छॾियूं आहिनि। पाक आर्मी जे अहिड़े क़दम खे शहरियुनि पारां साराहियो वियो आहे। इन सिलसिले में शहरियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे ख्याल में ॾिसो न अभी हिन ग्राउंड जी हालत अवी सभिनी शहर सां बिलोंग करियो था, मां ॾिठो हूंदो त केतिरी ख़राबु हुई। अच्छा ईअं कोन्हे त कोई शुरू खां ईअं हो, ऐं मुख़्तलिफ़ इवेंट हिते मतिलबु PCB ग्राउंड ठहण खां अॻु मीरपुर ख़ास जो वाहिद ग्राउंड हो जंहिंमें क्रिकेट बि थींदी, सभु स्पोर्ट्स थींदियूं हुयूं। जॾहिं खां PCB ग्राउंड ठहियो आहे त क्रिकेट वारो सिलसिलो त हितां ख़तमु थी वियो, ऐं ॿिनि स्पोर्ट्स ते सिंध गवर्नमेंट त छा, ज़िलई गवर्नमेंट त छा, पूरे पाकिस्तानी गवर्नमेंट ॿियनि स्पोर्ट्स ते एतिरो ध्यानु कोन थी ॾे क्रिकेट खां सवाइ। सो उन जे करे बि हिकिड़ो त हिन जी उहा कैपेसिटी आहे, उहा हैसियत जेका आहे सा घटिजी वई। बाक़ी शहरियुनि लाइ जेको एक्सरसाइज़ जो, वॉक जो, ॿारनि लाइ स्पोर्ट्स जो वाहिद ग्राउंड हो, उनखे जंहिं नमूने सां मेंटेन करणु खपंदो, गवर्नमेंट उनमें नाकाम वई। ज़िलई इंतज़ाम ज़ाहिर आहे उनजे हथ में आहे। हींअर ही पाक आर्मी जेको पोएं हफ़्ते खां इहा एक्टिविटी कई आहे, इन में जेका हिकिड़ी ॻाल्हि थी आहे उहा इहा थी आहे त हिते जे उन्हनि माण्हुनि खां ई इहो कमु वरितो वियो आहे, हिनखे मेंटेन कराइण जो, हिनखे सही करण जो। त हाणे इहो हिकिड़ो मिसाल क़ाइमु थियो आहे। इन मिसाल जे तहत अगरि ज़िलई गवर्नमेंट बि उन ही पैटर्न ते हले तो मुझे ख्याल में वधिक ख़राब कौन थी। मेरी जो मालूमात के मुताबिक यहाँ पर इंटरनेशनल क्रिकेट के मैचेस हो चुके हैं। मेरी मालूमात जावेद मियादाद आ चुका है, शाहिद अफरीदी आ चुका है, श्रीलंका की टीम आ चुकी है। यहाँ पर ऑल पाकिस्तान फुटबॉल टूर्नामेंट हो चुके हैं। मीरपुर खास की टीम जीती थी, विन किया था। यहाँ पर इंटरनेशनल मैचेस हो चुके हैं, कबड्डी के मुकाबले हो चुके हैं, यहाँ पर रेसलिंग के मुकाबले हो चुके हैं, यहाँ पर बॉक्सिंग के मुकाबले, यहाँ पर अच्छे एथलीट निकले हैं। कब? जब ये जगह आबाद थी। असल मसला आपको बताऊं वजह क्या है। आर्मी ने काम किया, सलाम है, बेहतरीन काम किया। यहाँ पर जो करता धरता है ना लोग, वो जो सिर्फ माल बनाने के चक्कर में है, इन्होंने क्वालिटी नहीं दी है, सिर्फ कारोबार बनाया हुआ। अगर ये जो पुराने लोग हैं जो कारोबार बनाए, इनको आप हटा के नए जनरेशन को लाएं जो काम करने वाले हों, आप देखें इंशाल्लाह इंप्रूवमेंट आएगी। आर्मी वालों ने आगे किया, ये खुशाइन बात है। इसकी रेनोवेशन और इसकी ब्यूटिफिकेशन का काम किया। देखें पहले भी ग्राउंड था ये, अब भी ग्राउंड नज़र आ रहा है, लेकिन अब ये है कि एटमॉस्फेयर लोगों को अच्छा मिल रहा है, लोगों को अच्छा एटमॉस्फेयर मिल रहा है। पहले भी वॉक कर रहे थे हम लोग, लेकिन अच्छा एटमॉस्फेयर नहीं था, कहीं झाड़ियाँ थी, कहीं क्या था। अभी हरियाली भी हो रही है, यहाँ पर रंग कलर भी हो गया है। इंतज़ामिया घुर्जे त रांदियुनि जे मैदान खे बहाल कयो वञे त जीअं रांदियुनि खे हथी मिली सघनि, उन सां गॾु जो नौजवाननि खे रांदियुनि जा मौक़ा फराहम थी सघनि। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद उमर दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न मीरपुर।